अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कोटडीजी खां रिपोर्ट ज़ोएब अली गोपांग। कोटडीजी दरगाह दाद शहीद जे मेखाने में पुट खे नशे जो आदी बनाइण खां रोकण ते जावरी बिरादरी जे माण्हुनि जो पीरसन पीउ ऐं नौजवान मथां हमलो। पीरसन सख़्त ज़ख़्मी ॻणती जोगी हालत में इस्पताल दाख़िल। कटोहर बिरादरी जे माण्हुनि जो बाअसर गाई खान जावरी समेत ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज। दरगाह ते नशो विकिरो करे नौजवाननि खे नशे जो आदी बनाइण चाहिनि था। जावरी बिरादरी जे माण्हुनि असांजे नौजवान खे नशे जो मवाली बणाए छॾियो आहे। जावरी बिरादरी जे माण्हुनि खे काफ़ी भेरा दरगाह ते नशो हलाइण खां रोकण बावजूदि नशे जो विकिरो करणु बंदि नाहे कयो। SSP ख़ैरपुर नोटिस वठे दरगाह ते नशो विकिरो कंदड़ जावरी बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। असां कटवार जानवरी आहिनि हिते चर्च लाइ असां झलियोसीं चर्च हलाईंदा आहिनि भंग हलाईंदा आहिनि दाद शहीद दरगाह ते असां झलियोसीं त बाबा इहो असांजा नंढड़ा ख़राबु न कयो। राति चाची मुंहिंजी झली वियनि हे छोकिरे जो हालियत आहे चर्च भंग पीआरनि राति अची हिते भेड़ो पियो आहे हिन झले छॾनि त बाबा असां जन खे भंग चर्च न पीआरियो उतां आया आहिनि सुबुह थियो आहे हिते अची खला करे असांजे धकूं पिया आहिनि मुकाऊं आहिनि। मुंहिंजो चाचो इस्पताल में पियो आहे उन सरकार सीरियस पियो आहे इन करे उहे केर आहिनि उन्हनि जा नाला छा आहिनि? हिकिड़ो जो नालो आहे गाई खान जावरी, ॿिए जो वज़ीर, टे जो इमाम बश्कर। इहे टे ई मंशा हलाईंदा आहिनि बिल्कुलु पुलिस उन्हनि सां ॿधल आहे। जिन हमलो कया उन्हनि जा नाला छा आहिनि? उन्हनि जो इहो ई आहे